मेंबर इलेक्शन मॉनिटरिंग कमेटी PTL सिंध साईं जीअं त इंडस्ट्रीज़ तरफ़ां मरकज़ी इलेक्शन कमेटी ऐं इलेक्शन मॉनिटरिंग कमेटी जो जॾहिं हलफ़ कयो उन हलफ़ खां बाद में असांजो मुसलसिल इंडस्ट्रीज़ डिपार्टमेंट सां बि राब्तो ऐं इलेक्शन कमेटी सां बि मुकमल सहकार जे हवाले सां मुकमल राब्तो रहियो आहे। हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे सिंध जे उस्तादनि जे साम्हूं आहे जेका असां 16 तारीख़ ते जेका असांखे इंडस्ट्री तरफ़ां जेको लेटर मिलियो उन लेटर जी पोइवारी कंदे उन ते अमल कंदे 16 तारीख़ ते जेका असां मीटिंग कईसीं उन में 18 जनवरी जो जेको शेड्यूल हुयो उहो फाइनल कयोसीं। कंहिं बि क़िस्म जो को बि तज़ाद न हो इलेक्शन जे शेड्यूल जे हवाले सां, लेकिन जेका साईं जन तव्हांखे ॿुधाई त तालकनि जे इलेक्शन कमेटियुनि ते थोरो घणो एतिराज़ जेको हुयो साईं जमाली साहिब खे, त उन ज़िद इहा करे बीह रहियो त भई मां इंडस्ट्री डिपार्टमेंट जे कंहिं बि लेटर खे न मञींदुमि ऐं मां ॾिसां त तव्हां इलेक्शन कीअं था करायो। ऐं मॉनिटरिंग इलेक्शन कमेटी ते बि हुनखे एतिराज़ु रहियो जॾहिं त मॉनिटरिंग इलेक्शन कमेटी जेका आहे उहा हुननि जे सहकार लाइ वेठी, हुनजे मॉनिटरिंग जे लाइ वेठी ऐं रहनुमाईअ लाइ। सो उन लाइ असां जेका रिपोर्ट ॾिनीसीं, जेका बि 16 तारीख़ ते कार्रवाई जेका थी PTL मर्कज़ जी ऑफिस में, असां मॉनिटरिंग इलेक्शन कमेटी जा जेके मेंबर हुआ उन्हनि लेटर लिखियो इंडस्ट्री डिपार्टमेंट खे ऐं जेको बि कुझु उते ऑफिस जे अंदरि थियो उहा असां हिकु रिपोर्ट ठाहे असां मोकिलीसीं ऐं असांजो कमु बि रिपोर्ट ठाहे मोकिलिणो हुयो। त उन लेटर ते जनाब चेयरमैन साहब खे इंडस्ट्री डिपार्टमेंट जे तरफ़ां एक्सप्लेनेशन कॉल मिली, उन खां पोइ शोकास नोटिस मिलियो, उन खां पोइ लीगल नोटिस मिलिया आहिनि ऐं मां गुज़ारिश कंदुसि जमाली साहब जन खे त हू कानूनी जेका घुर्जूं जेके आहिनि उहे पूरियूं करे ऐं जेके हिन खे नोटिस ॾिना विया आहिनि उहे नोटिसनि जा जवाब, लीगल नोटिस जा जवाब इंडस्ट्री डिपार्टमेंट खे पेश करे। मरीज़ साहब असांखे जॾहिं बि हिदायतूं ॾिनियूं आहिनि इलेक्शन मॉनिटरिंग जे हवाले सां त असांखे कॾहिं बि काई करप्शन जे हवाले सां ॻाल्हि कोन थी आहे ऐं कंहिं बि उस्ताद खां कंहिं सां बि का करप्शन जी का न ॿोली वई आहे। जेके बि जमाली साहब मॉनिटरिंग कमेटी ते इंडस्ट्री डिपार्टमेंट जे साईं नवीद अनवर मरी साहब जे मथां जेके इल्ज़ाम हलाया आहिनि त साईं करप्शन थो करे, मूंखां पैसा घुरिया अथई हिननि इलेक्शन कमेटियुनि जा। इलेक्शन कमेटियूं सिंध में जेके बि ठहियूं उन मर्कज़ी इलेक्शन कमेटी पाण पंहिंजे गॾियल इजलास में मुतफ़क़े तौर ते इलेक्शन कमेटी जा नोटिफिकेशन कढिया आहिनि, जंहिंमें न को इलेक्शन मॉनिटरिंग कमेटी उन में इन्वॉल्व आहे, न को उन में इंडस्ट्री डिपार्टमेंट जी का उन में मुदाख़लत आहे। इलेक्शन कमेटी ख़ुदि मुख़्तियार आहे। असां इहो चाहियूं था पिया मॉनिटरिंग इलेक्शन कमेटी वारा त जीअं मर्कज़ी इलेक्शन कमेटी ख़ुदि मुख़्तियार हूंदी आहे उहे ख़ुदि मुख़्तियार थी करे सिंध जे तालकनि, ज़िलनि, डिवीज़न मर्कज़ी इलेक्शन कराए ऐं कामयाबु माणींदड़ जेके सिंध में इलेक्शन खटी अचनि, कामयाबु थी अचनि, तनज़ीम जूं वागूं उन जे हवाले कयनि। हिन वक़्तु उस्तादु ॾाढो परेशान आहे, मजबूर आहे। महिरबानी करे सिंध जे उस्तादनि खे बि मां गुज़ारिश कंदुसि त मौजूदा इलेक्शन कमेटी जेका आहे इंडस्ट्रीज़ डिपार्टमेंट जे ज़ेर निगरानी इलेक्शन थिए पई, उन में हिसो वठो। 18 तारीख़ असांजी इलेक्शन आहे ऐं उन जा जेके पहिरियां मरल आहिनि उहे शेड्यूल असां ॾेई चुका आहियूं। फाइनल शेड्यूल असांजो इहो आहे। वक़्तनि ब वक़्तनि असांखे हिदायतूं जेके इंडस्ट्री डिपार्टमेंट जी तरफ़ां मिलंदियूं रहंदियूं उहे असां मर्कज़ी इलेक्शन कमेटी ताईं पहुचाईंदा रहंदासीं। मॉनिटरिंग इलेक्शन कमेटी मॉनिटर करण सां गॾोगॾु असां हिननि जी रहनुमाई करण लाइ तयारु आहियूं। असां हिन जा बांह बेली आहियूं। असां का बि नथा चाहियूं त की सिंध जे अंदरि जेके इलेक्शन में को ॾिफेड़ पिए अचे। उमेदु इहा था कयूं पिया त सिंध जा उस्ताद इलेक्शन में भरपूर हिसो वठंदा ऐं इहा 18 तारीख़ इलेक्शन जो जेको शेड्यूल आहे उहो असांजे तरफ़ां इंडस्ट्री जे तरफ़ां मॉनिटरिंग कमेटी जी तरफ़ां ऐं इलेक्शन कमेटी जी तरफ़ां फाइनल शेड्यूल आहे। महिरबानी।